अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ नवाब शामा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾैरीअ जी नवाब शामी मंशियात पुलिस जे सरपरस्तीअ ते हलण लॻी। B सेक्शन थाणे जी हद में रीमा जमाली नाले औरत सरेआम मंशियात फ़रोख़्त करण लॻी, जॾहिं त इलाइक़े वासियुनि अहिड़े कारोबार कंदड़ ज़ाल मुड़ुस खां तंग आहिनि, जॾहिं त हिन लॉकडाउन में मंशियात मिलण इंतज़ामिया जी पतवाखी करे छॾी। वधीक दादन खान HR JDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त नालो छा अथई? नालो मुंहिंजो दादन खान आहे। पुड़ियूं किथां वठी अथई? उहो हितां वठींदो आहे सैनी रोड ते। कंहिंखां? रीमे खां। रीमो के रीमा केरु आहे? जमाली आहे। हाँ, वो सरियाम जी हलाए? सरियाम थी हलाए साईं। छो कंहिंजी पुठि अथसि? पुटु कंहिंजो ई कोन अथसि, पंहिंजो मुड़ुसु वारो पुलिस वारो अथसि। अच्छा, हलाए थो रीमा। हाँ, मुड़ुसु पुलिस वारो अथसि, केरु कुझु नथो चवेसि। हर माण्हू हुते पुलिस वारा बीठा आहिनि, वठी वेंदा आहिनि, असां बि वठंदा आहियूं। ऐं हाणे कल्ह परीं वरी अमरा हिकिड़ो ॿियो नशो हुते वरितईं, नशो कईं मरी वियो। हाणे असां बि वठंदा आहियूं हिन खां 200 जो पुड़ी। बैटरियूं मोबाइल हे उहो सभु कुझु वठंदो आहे, चोरी जो सामान लो मो, पोइ असांखे हिकु ॿ पुड़ी ॾेई छॾींदो आहे, असां नशो कंदा आहियूं। अच्छा, रीमा आहे, मुड़ुसु पुलिस वारो अथसि साईं, केरु कुझु नथो चवे, हर माण्हू वठी थो वञे। किथे रहंदी आहे रीमा? रीमा सैनी रोड ते गजरावा जे पासे में। अच्छा, HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।